उडेरोलाल भरिसां तेज़ रफ़्तार ट्रालर ऐं ट्रक में टक्कर थी पियो, जंहिंजे नतीजे में हिकु ॼणो फ़ौत जॾहिं त 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया। रोहिड़ी केनाल जे 71 मोरी वटि तेज़ रफ़्तार ट्रालर ऐं ट्रक में आम्हो साम्हूं टक्कर थी पियो, जंहिंजे नतीजे में 4 ॼणा अली मुराद ख़ासकेली, हाजी ख़ासकेली, आमिर ख़ासकेली ऐं अब्दुल्लाह ज़ख़्मी थी पिया। इतला ते उडेरोलाल विलेज जी पुलिस पहुची समूरनि ज़ख़्मियुनि खे मटियारी जे तहलके इस्पताल मुंतक़िल कयो, जिते ज़ख़्मनि जा सूर न सहंदे अली मुराद ख़ासकेली दमधणी हवाले करे छॾियो। ॿिए पासे पुलिस हादसे वारे हंधि तां ट्रालर खे पंहिंजे तहवील में वठी छॾियो, जॾहिं त हादसो कंदड़ ड्राइवर मौक़े तां फ़रार थी वञण में कामयाब थी वियो। हादसे जो शिकार फ़ौती ऐं ज़ख़्मियुनि जो तालुक़ु उडेरोलाल भरिसां ॻोठु शेर मोहम्मद ठोड़ा सां ॿुधायो वञे थो, जेके मज़दूरी लाइ वञी रहिया हुआ त साणनि अफ़सोसनाक हादसो पेश आयो। इंतिहाई अफ़सोसनाक ख़बर आहे उडेरोलाल खां, जिते रोहिड़ी केनाल जे 71 मोरी वटि तेज़ रफ़्तार ट्रालर ऐं ट्रक में टक्कर थी पियो, जंहिंजे नतीजे में पोरिहत अली मुराद ख़ासकेली फ़ौत थी वियो, जॾहिं त 3 मज़दूर ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मी पोरिहतनि में हाजी ख़ासकेली, आमिर ख़ासकेली ऐं अब्दुल्लाह शामिल आहिनि। फ़ौती पोरिहत जो लाश ऐं ज़ख़्मियुनि खे मटियारी जे तहलके इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ॿिए पासे उडेरोलाल विलेज पुलिस हादसे वारे हंधि तां ट्रालर खे पंहिंजे तहवील में वठी छॾियो, जॾहिं त हादसो कंदड़ ड्राइवर मौक़े तां फ़रार थी वञण में कामयाब थी वियो।